नादिक खैरपुर वेझो ए सेक्शन थाणे जी हद फैज़ आबाद कॉलोनी में औरत के घुटा ॾेई क़त्ल कयो वियो आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर सैफ फुलपोटो। जी सैफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी खैरपुर में देर मुबैना तौर ते घुटा ॾेई भाॼीअ खे क़त्ल करे छॾियो आहे। औरत जो लाश सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। खैरपुर में ए सेक्शन थाणे जी हद फैज़ाबाद कॉलोनी में जवाबदार ॾेर रांझण हुजण मुबैना तौर ते घुटा ॾेई पंहिंजी भाॼाई 4 ॿारनि जी माउ मुस्मात पारस ज़ाल रजब हुजण खे क़त्ल करे फरार थी वियो आहे। वाक़े बाद मक़बूल औरत जो पीउ सादिला हुजण पंहिंजी धीअ जो लाश खणाए सिविल अस्पताल खैरपुर पहुतो। मक़बूल औरत जे वालिद सादिला हुजण ॿुधायो त संदसि ॼाठो रोज़गार के हवाले सां घर खां ॿाहिरि निकितल हो, जॾहिं त संदसि गैर मौजूदगीअ में जवाबदार रांझण हुजण मुंहिंजी धीअ खे घुटा ॾेई क़त्ल कयो ऐं फरार थी वियो। ॿुधायो त संदसि पोटी धीअ खे 4 ॿार आहिनि। खेसि बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। हिन SSP खैरपुर पंहिंजनि वसवारनि खां अपील कई आहे त जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी सैफ, जी महिरबानी।